पाकिस्तान शोबिज़ इंडस्ट्री जे मक़बूल अदाकार यासिर हुसैन पंहिंजी ज़ाल ऐं अदाकारा इकरा हुसैन जो खाको ठाहींदड़ मदाह ते कावड़ जो इज़हार कंदे खेसि धमकी ॾेई छॾी आहे। इकरा अज़ीज़ खे अॼुकल्ह मक़बूल ड्रामे मन्नत मुराद जे करे मोट मिली रही आहे। ड्रामे में संदसि अदाकारीअ खे पसंदि कयो पियो वञे। पाकिस्तानी अदाकारा जे मदाहनि मां हिकु मदाह इकरा अज़ीज़ लाइ हिकु स्केच तयारु कयो जेको इकरा अज़ीज़ जहिड़ो घटि लॻे थो। अदाकारा जे मुड़ुस यासिर हुसैन सोशल मीडिया ते पंहिंजी स्टोरी में इहो खाको शेयर कंदे मदाह ते तनक़ीद कई। यासिर हुसैन खाके ते पहिरियां त मदाह जी कोशिश जी साराह कई ऐं पोइ मदाह खे केस करण जी धमकी ॾिनी। हुन चयो त पुट महिरबानी सुठी कोशिश आहे पर अॻिते ज़ाल जी तस्वीर न ठाहिजां। ॿीहर ज़ाल जी तस्वीर ठाही त ॻाल्हि केस करण ताईं पहुची वेंदी। ॿिए पासे खाके ते इकरा अज़ीज़ तरफ़ां को रद्द अमल साम्हूं नाहे आयो पर यासिर हुसैन जी धमकी सोशल मीडिया ते बहस शुरू कयो आहे। कुझु वाहपेदार यासिर हुसैन ते तनक़ीद करे रहिया आहिनि। संदन चवणु आहे त हीउ खाको इकरा अज़ीज़ जो आहे ई न त पोइ हीउ हरू भरू तपी बाहि छो थी वियो आहे। कुझु वाहपेदारनि यासिर हुसैन जे रवैये ते बि तनक़ीद कई ऐं चयो त खेसि ईअं न करणु घुरिजे।